जाम शोरों में सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ बोर्ड के नई जदीद टेक्नोलॉजी से आरास्ता शायते शोबे जो इफ्तिताह किया। सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त सिंधी अदबी बोर्ड जो शायते शोबो इदारे की रीढ़ की हड्डी की हैसियत रखे थो। उनके वधिक फ़ाल करण ऐं तरक्की ॾियारण लाइ असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि। मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त मुंहिंजी ख्वाहिश हुई त बोर्ड की पब्लिकेशन शोबे के वधिक फ़ाल बणाइण ऐं उनखे जदीद अंदाज़ सां तहरुक में आणण लाइ हिकु वॾी कुशादी ऑफिस क़ाइमु कई वञे त जीअं हिन शोबे जा वर्कर पंहिंजे कम खे वधीक आसानी सां सरअंजाम ॾेई सघनि। हुन चयो त केतिराई अणछपियल मसूदा ग्रांट जी नाकाफ़ी हुजण सबबि सालनि खां छपाई लाइ बोर्ड में रखियल आहिनि। उन खां अलावा बोर्ड जी लाइब्रेरी में बि नायाब कलमी मखतूतात मौजूद आहिनि जिन खे शाया करण मंज़र आम ते आणण तमामु ज़रूरी आहे जीअं सिंध जे आलमनि जो कलमी पोरियो आम पढ़ंदड़नि ताईं पहुचाए सघिजे। उन मौक़े ते सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां सिंधी तर्जुमे सां शाया करायल क़ुरान मजीद जी रोनुमाई पिणु कई वई।